अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा फ़इन्नमा यस्सरनाहु बिलिसानिक लितुबश्शिर बिहिल मुत्तक़ीन व तुनज़िर बिही क़ौमल लुद्दा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अलिया मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। सिद्दीक आफ़ताब है उमर माहताब है उस्मान हया की जान अली बूतराब है। अर्श आज़म मसनदे रफ़त रसूलुल्लाह की हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुमसे और जन्नत से क्या मतलब मुनकर दूर हो हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे हिय को न पहुतो बियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी वियो मुल्क सारो नूर थी कशफत जा बिजमालिही। औसाफ उनजे जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़ुबान मालिक जंहिंजो मदह खां हसनत जमी ख़िसालिही। इदरीस जी सबखे सदा आबा अदब ही इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मेहरबान भाइरो प्यारा दोस्तों अजीजों दरगाह शरीफ जो सालियानो उर्सा दुआ कयो अल्लाह ताला दरगाह शरीफ खे क़यामत ताईं ज़िक्र सां मुहब्बत हबीब सां आबाद रखे।
साईं खे अल्लाह ताला सिहत ऐं आफ़ियत सां नवाज़े, संदन सायो असां तव्हां सभिनी ते ता देर कायम ऐं दाइम रहे। ॿाहिरि बीहण वारा इते बि पुसंदव, मस्जिद में ईंदव त चकु न लॻंदव। तव्हांजे हिन महफ़िल में साईं जे प्यार ऐं शफ़क़त जे करे उलमा अचनि था। उन में अव्हां जो किरदार इहो आहे त तव्हां वेही अल्लाह जो क़ुरान ऐं महबूब सुहने जो शान ॿुधो। दरगाहुनि जे जलसनि में देर बि थींदी आहे, सवेर बि थींदी आहे। आया आहियो अक़ीदत रखे, मुहबत रखे, प्यार रखे। जेके बीठा आहियो से वेही रहो, महिरबानी करे वेही रहो। बरसाति जी फुड़ी ॾिसी भॼण जी नियत कई त अॻे दरनि खां लॻे वञो। वेही रहो, जेके बीठा आहियो सभई वेही रहो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? को मलाखड़ो आहे, का बच्छा जो कतारो करे बीही रहिया हो? सभु जेके बि आहियो सभु वेही रहो, प्यार ऐं मुहबत सां वेही रहो। ॿाहिरियां जेके मथे मेरा न आहियो से महिरबानी करे मस्जिद में अचो। कहिड़ो ई तरीक़ो आहे तव्हांजो? ईअं कतारूं करे लाइनूं करे परे खां बीही रहिया हो? या मस्जिद सां का वड़ा या वाइज़ुनि सां का वड़ा? अल्लाह ताला तव्हांखे अदब वारो बनायो आहे। सुन्नी आहियो, अल्लाह जे वलीअनि जे फैज़ ऐं बरकतुनि जा क़ाइल आहियो। ईअं परे बीठा आहियो, के बीठा आहियो, के खड़ा लॻा पिया हो, के आसीरा के पासीरा। इहो को जलसे जो अदब या तहज़ीब न आहे। सभई मुहबत सां प्यार सां वेही पछाड़ी ताईं निभायो। मिली जुली हिकु आवाज़ थी मुंहिंजे सुहिणे हबीब ते दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहो आवाज़ ज़ाकिरी जमायत जो न आहे, वॾे आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अव्हां जे साम्हूं हिन नूरानी रूहानी महफ़िल में अल्लाह जे कलाम करीम मां जन ॿिनि आयतुनि सगोरनि जी तिलावत मूं गुनहगार खे नसीब थी आहे। अल्लाह ताला मुंहिंजी तिलावत अव्हां जो ॿुधणु पंहिंजे कर्म सां क़बूल फरमाए। इन आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला हिकिड़े शुबहे हिकिड़े शक जो इज़ालो फरमायो आहे। शुबहो शक सोच इहा आहे त अल्लाह जे वलीअनि, अल्लाह जे कामिलनि बाननि, अल्लाह जे प्यारनि जे दरबारनि खां सॼी दुनिया रोकण जे पुठियां लॻी पई आहे। कई टोलनि जा टोला, कतारुनि जो कतारूं गजाटा घुमनि, हलनि पिया, फिरनि पिया त भई अल्लाह वारनि वटि छो था वञो? अल्लाह जे वलीअनि जे दरबारनि में छा रखियो आहे? माज़ अल्लाह हुन जो चवना त मिटीअ जा ढेर आहिनि, हिते छा मिलंदो? कुझु न थींदो। इन सॼी पूरी जद्दोजहद जे मुक़ाबले में जेकॾहिं ॿिए कंहिं कम जे लाइ हले हा त अलाह छा थी वञे हा, पर अल्लाह जे प्यारनि जे दरबारनि ते रोज़ ब रोज़ माण्हू वधनि था। सुभान अल्लाह चयव, पर जे मुंहिंजी दिलि घुरियो ईअं न। बाक़ी हिकिड़ो फुट आवाज़ खे वधाए चओ सुभान अल्लाह। सारी दुनिया लॻी पई आहे। शिरक अथव, कुफ्र अथव, बिदअत अथव, नाजाइज़ अथव। हिते ख़ुदा कोन थो ॿुधे छा? हीअं थो थिए छा? अब ईअं आहे या न? वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। इन जे हूंदे बि अल्लाह जे प्यारनि जे मरकज़नि ते मेर आहिनि। ख़ुदावंदे करीम जे ज़िक्र वारा, अल्लाह जे प्यारनि जी शान ॿुधण वारा, सुहिणे हबीब करीम अलैहिस्सलाम ते सलात व सलाम पढ़ण वारा ख़ुदा जे फज़ल ऐं करम सां वधनि पिया, वधंदा रहंदा। छो नथा माण्हू मुड़नि? कहिड़ी शइ माण्हुनि खे छिके थी अचे? छा आहे? अल्लाह जी ज़ात व बरकात इन आयत करीम में बयान फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इन्नल्लज़ीना आमनू
वअमिलुस्सालिहात, बेशक उहे मुंहिंजा बाना जन ईमान आंदो ऐं सालिह अमल कयूं। छा कयूं? ईमान ऐं ॾाढा ॾाढा मुंहिंजा भाउ जन ईमान आंदो ऐं सालिह अमल कयूं। अल्लाह फरमाए थो सयजअल लहुमुर रहमानु वुद्दा, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ पंहिंजे मखलूकात में मोहब्बत पैदा कंदो आहे। रब फरमाए थो तव्हांजो वस नाहे, ॿिए कंहिंजो वस नाहे, टे कंहिंजो वस नाहे। मुंहिंजे बाननि जे लाइ माण्हुनि जे दिलि में जेका मोहब्बत आहे, माण्हुनि जे दिलि में जेको प्यार आहे, माण्हुनि जे दिलि में जेको अक़ीदत जो गुल आहे, इहो छाजे करे आहे? सयजअल लहुमुर रहमानु वुद्दा, मां रब उन जे लाइ पंहिंजे मखलूकात दिलि में मोहब्बत पैदा कंदो आहे। हदीस शरीफ़ में आयो राति जो पोइ असुर थींदो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो मलाइका ओ जी मौला ॾिसो जागन केर पिया, सुतल केर आहिनि। कंहिंखां थो पुछे? मलाइकनि। ॻाल्हायो था? ॾाढा ॻाल्हायो। हज़रत गौस पाक ते वाज़ कयो सोहरे बादशाह पीर, अचे मींहुं शुरू थियो, मथे निहारे चई मौला मां वटां न गॾु कंदो, तूं वटी न टेड़ींदो। अन अजमउ व अंत तुफर्रिक, मां गॾु थो कयां, तूं वरी टेड़ींदो त मींहुं बंदि थी वियो। हाणे गौस पाक जो मक़ाम त पंहिंजो हो, पर तव्हां दिलि जे दुआ सां दिलि सां मुंहिंजा मौला हिन मींहं खे बंदि कर। सभु चओ त सही न, ॾाढा था चओ मौला तुंहिंजे क़ुरान जी महफ़िल आहे, तुंहिंजे हबीब जे शान जी महफ़िल आहे, हबीब जे प्यार जे तारीफ़ जी महफ़िल आहे। कपिड़ा पुसाए बि महल करे वेंदासीं, भला जे रोकींदे त कहिड़ी जॻह ते? अल्लाह त हर शइ ते क़ादिर आहे न। से ॻाल्हायो हा या न? हिकु अल्लाह जे बानी फरमाया किसी को ताज सुल्तानी, किसी को ताज सुल्तानी, किसी को बीच दर दर की, मेरे मौला तेरी मर्जी, जिधर चाहे उधर कर दे, मेरे मौला तेरी मर्जी। भला ॿिए पासे खां तारीफ़ ज़कीर झलींदुसि, ॻाल्हाए त सही, ॾाढा त ॻाल्हाए, पर जे तोखे आज़मान जे फ़ैसिले में आहे त ॾिसां त मुंहिंजा बाना तीरनि में बि न मुरंदा, मींहं में बीहनि था या भॼनि था, त उन जी मर्ज़ी आहे। अर्ज़ त करे छॾियोसीं, मन करम करे क़बूल फरमाए। दुरूद मुंहिंजे हबीब ते सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या। सोना नबी फरमाए था अल्लाह ताला फरमाईंदो मलाइका ओ जी मौला ॾिसो जागन केर पिया, सुतल कहिड़ा आहिनि? मौला फलाना जागन पिया, फलाना सुता पिया आहिनि। के गश आहिनि, के अधम मौला आहिनि, के बेहोश आहिनि, के दुनिया जे बुराइनि जे पुठियां। भला ॿिया छा था कनि मौला? के अहिड़ा बाना बज जे वार वार मां तो रब जे ज़िक्र जूं तवारूं निकिरी रहियूं आहिनि। ईदा तू अल्लाह जा ज़ाकिर बाना आहिनि, सजदो कनि था, रुकू कनि था, क़ुरान पढ़नि था, सना पढ़नि था, तस्बीह पढ़नि था। इन जे हूंदे बि हुननि जे अंदर में जेके ज़िक्र वारा लतीफ़ान से जारी लॻा पिया मौला इहे बि आहिनि। अल्लाह फरमाईंदो मलाइको पोइ तव्हां शाहिद रहो, इन्नी वहबतुन नाइमीन लिलक़ाइमीन, जेके निंड्रनि में पिया आहिनि इहे मां पंहिंजे तहज्जुद गुज़ारनि बाननि जे हवाले थो कयां।
इन जे ख़िदमत जे हवाले छो कयां, इन जे ड्यूटी जे हवाले छो कयां, इन जी ग़ुलामी ॾींदा रहंदा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतीयो। अल्लाह फरमाए थो जेके मुंहिंजा बाना ईमान आणे सालिह अमल था कनि उन्हनि खां भली दुनिया मख़लूक खे झले पर मख़लूकात मुड़ंदी न, छो त इन्हनि जे दिलनि में मुहबत पंहिंजे प्यारनि जे लाइ मुरब पैदा कई आहे। कंहिं पैदा कई आहे? वॾे आवाज़ सां ॻाल्हाए, कंहिं पैदा कई आहे? वो अल्लाह जंहिंखे पैदा करे तंहिंखे रोके सघे थो छा? अल्लाह ताला फरमाए थो इन्नल लज़ीन आमनू, बेशक वे बाना जन ईमान आंदो, ईमान तो बांदो आहे, ईमान मुंहुं बांदो आहे, ईमान दुनिया जे केतिरनि माण्हुनि आंदो आहे पर मुबारक उन्हनि खे ई जन ईमान सां गॾु ईमान वारे जा दीदार कया। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही जमादुल आख़िर महीनो आहे, जुमाद सानिया चओ, जुमाद अखरा चओ। हिन महीने में अल्लाह ताला जे महबूब जे पहिरें नंबर यार सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी दुनिया तां रहल। उन सिद्दीक़ अकबर जो मकाम एॾो निरालो आहे, एॾो प्यारो आहे ख़ुदा जे हबीब खे जो नबी सोना जॾहिं मेराज ते वञनि पिया सिदरतुल मुंतहा खां मथे ॾांहुं अल्लाह ताला जे ज़ात बरकत जो प्यारो जिब्रील बीही रहियो। केरु बीही रहियो? ॾाढा त चओ जिब्रील जी माना ओबासी। मां तो पुछां जिब्रील जी माना त हमरा ओबासी थो ॾे। जिब्रील जी माना अब्दुल्लाह, अल्लाह जो बांधो। अब जिब्रील जी माना छा? जिब्र माना अब्द, ईल माना अल्लाह। मीकाइल जी माना चयो साईं मींहुं वसाईंदड़, मींहुं ॾिसी थो चई, पर मीकाइल जी माना उबैदुल्लाह। वो अब्द ही उबैद अल्लाह ताला जी बरकात जो प्यारो जिब्रील सुने हबीब सां गॾु सॼे मेराज वारे सेर में वींदे वींदे जन सिदरतुल मुंतहा ते पहुता बीही रहियो। साईं फरमाए थो अॻिते हल, अध में यारी शिन बि आहे छा? जत मुंहिंजा साईं बेवस उठनि वार छॾिया चवंदा आहियो न बा साईं खे जाॻाइजो। साईं थोरो होशियार थी वियो, मींहं में बि टुॿियूं पिया हणो, रब ख़ुशि कंदो आहे। सलाह करो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहो अक़ीदो रखे पर त महबूब ॿुधे वेठो। महबूब वात खोले च हथ मथे खणी चो महबूब, ॾाढा चो महबूब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सल्लल्लाहु अलैका या। साईं था फरमाइन जिब्रील अफी हाज़ल मकाम यतरुकुल खलील खलीलहू। अहिड़ी जाइ ते दोस्त खे छॾींदो? चथो न मुंहिंजा साईं, पर बेहिसाब पाबंदियूं आहिनि, मथे हलण जी इजाज़त न आहे। जे हलंदुसि कुदरती नूर जे तजल्लियुनि सां सड़ी वेंदुसि। केरु थो सड़े? जिब्रील। ॻाल्हा केरु? ॾाढा ॻाल्हा केरु? जिब्रील। हाणे देवबंदी वहाबी जा कई ॿिज आहिनि। जे कमद जा 2-3 ॿिज 116 ही से फलाणो ही टीड़ ॿुधा था न ॿिज कमद जा। ॻाल्हायो त सही। साईं नबी साईं जे नूर हुजे हा त मथे न वञे हा। बशर हो तॾहिं मथे वियो। चइसि तूं बशर ही, तूं 3 फुट त मथे हल त पिन जूं मानियूं सभु ठका ॾेई निकिरी पवंदियूं। उबतो दलील, अहिड़ो अंधो दलील ख़ुदा पनाह में रखे।
खुदा जे ज़ात आबान हो जिब्रील जले थो मुझो महबूब मुरकंदे हले थो वजह छा है महबूब जे नूर जे तजल्लियन जे ज़रिए मां जिब्रील ठहियो उलमा लिखन था वल मलाइकतु शुरर तिलकल अनवार हबीब अहिड़ो त नूर आहे जो उन नूर जूं जेके तजल्लियूं आहिनि किरणा आहिनि उन्ही मां मलाइक ठहिया आहिनि जिब्रील जो नूर एतिरो कवि कोन्हे जेतिरो मिठे मुहम्मद जो नूर कवि आहे दलील जो मुसरीन साईं नबी साईं नूर हो त मथे न वञे हा बशरो तॾहिं वियो भई जे बशरियत मथे वञण जो ज़रियो आहे त पोइ निजो बशर बशर जो पुट बशर जो पोटो के 4 फुट मथे हल त सही ॾाकण बि न हुजे का बि शइ न हुजे अल्लाह जा बान हो ख़ुदा करे जो अंधो सहन कंहिंजो न थिए छो जे दुनिया में ज़हन जो अक़ीदे जो अंधो थी पियो त क़यामत जे ॾिहाड़े बि अंधो थी सघंदो अल्लाह पनाह में रखे चओ आमीन नबी सोना ख़ालिस नूर आहिनि चओ ख़ालिस महज़ निजो ज़र्रो ज़र्रो मुस्तफ़ा करीम जो नूर आहे सुभान अल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह आ दिया चेहरे मुबारक पर पसीना नूर का अम्मा आशा फरमाती साईं पघर मुबारक पेशाने ता उगी हे जो छॾियो तो नूर जो तजल्लियूं पियूं करनि आ गया चेहरे मुबारक पर पसीना नूर का नूर के होशे में है हर दाना दाना नूर का नूर के होशे में है हर दाना दाना नूर का चो सुभान अल्लाह साईं वञनि पिया मथे काथरा जिब्रील हेठ मीकाइल हेठ इज़राइल हेठ इसराफील हेठ आसमान हेठ अर्श हेठ लोह कलम हेठ अभी वञण मथी विया किथे विया जिते किथे बि न ॻाल्हाए वेठा वींदे तन्हाई जो मक़ाम आयो पाण खे अकेलो थो महसूस कयां सॾ थियो किफ़िया मोहम्मद फ़इन्न रब्बक युसल्ली महबूब बीह तुंहिंजो रब तो ते दुरूद थो मोकिले केर थो मोकिले ॾाढा त चओ वॾे आवाज़ सां त चओ ॾाढा ॻाल्हाए ओ बासिन मारन खे जाॻा टोपी रुमाल रखे होशियार कर होशियार थी रहियो तव्हां सोचा मौली साहब बीठो असांखे जल्दी छॾींदो छा हाँ ॿुधो मुंहिंजे हबीब जा परवानो जिब्रील अमीन हेठ सारी दुनिया हेठ साईं मथे अंसर चो हबीब बीह तुंहिंजो रब तो ते दुरूद थो पढ़े साईं फरमाई था हुकुम त खुदावंदी आहे पर आवाज़ अबू बकर सिद्दीक जो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह वाह वाह मुंहिंजे महबूब जा आशिक़ इहो सभु सदको नबी करीम जे इश्क जो आहे ॻाल्हि छा जो आहे ॾाढा ॻाल्हि छा जो आहे हिकु अल्लाह जे माने जी ॿोली प्यारी चथो इश्क सुल्तान बतहा पे कुर्बान जा कल बेतारीख को रोशनी मिल गई साईं जे इश्क जी बरकत जो अंधेरो कल्ब जो ख़त्म थियो नूरी नूर मिली वियो इश्क सुल्तान बतहा पे कुर्बान जा कल बेतारीख को रोशनी मिल गई उनकी दामन से वाबस्ता जब हो गए रूह को एक नई जिंदगी मिल गई
अति छा थो बयान करे, सुभान अल्लाह। इश्क महबूब है दर्द गम की दवा, नाते महबूब है रूह दिल की ग़िज़ा। फिर उसे किस तरह चैन आए जिसे, फिर उसे किस तरह चैन आए जिसे, लज़्ज़ते दर्द इश्क़े नबी मिल गई। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾे वॾे आवाज़ सां चओ। फिर उसे किस तरह चैन आए जिसे, लज़्ज़ते दर्द इश्क़े नबी मिल गई। अॻिते ॾाढी प्यारी ॻाल्हि कई, ॿुधंदे पक, सुभान अल्लाह। चथो हम गुनाहगार हैं, हम खतादार हैं, फिर भी खालिक की रहमत के हकदार हैं। असां में कुसूर आहिनि मञो, कुसूर। हम गुनाहगार हैं, हम खतादार हैं, फिर भी खालिक की रहमत के हकदार हैं। सदड़ा है मदीने जा शाह, सुन मुंहिंजा सदड़ा, कारण रब अल्लाह सिधोरस जो सुपरी। पर मदीने जा घोट, सुन मुंहिंजा सदड़ा, कज मुहम्मद मोट आसी तुंहिंजे आसरे। मदीने जा शेर, सुन मुंहिंजा सदड़ा, भर मुबारक पेर आसी तुंहिंजे आसरे। ये सभई जाहिल हा, गुमराह, माज़ल्ला। चरियो त कहिड़ो थियो आहे। इमाम बूसीरी कसीदे बुर्दियार बुज़ुर्ग चथो, या अकरमल खल्क़ि माली मन अलूज़ बिही। मुंहिंजा साईं केरा तोखां साजे सां पनाह वठां। या अकरमल खल्क़ि माली मन अलूज़ बिही, सिवाक इंदहु लूलिल हादिसिल अमनी। चवंदे साईं बेतहन क़ुरान को नथा पढ़नि। छा कोन था पढ़नि? ॾाढा था ॻाल्हि। भला क़ुरान में जे या आहे पोइ मञींदे? अल्लाह फरमाए थो, या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। बीजा ते फरमाए थो, या अय्युहन नबिय्यु बल्लिग़ मा, या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैक। म्या उहो त ख़ुदा चयुसि। छा चवंदा? ॾाढा ॻाल्हायो न, ॾाढा ॻाल्हायो। भला तूं हे लफ़्ज़ पढ़ी थो या न? शिरक पढ़णु जाइज़ आहे? शिरक आहे ई कोन। त शिरक अत्तहियात में अस्सलाम अलैक अय्युहन नबी त पढ़ंदो आई न। इमाम ग़ज़ाली लिखियो त नबी खे दिलि में हाज़िर नाणी ईअं संत मुस्तफ़ा वेठो आहे, मां सलाम वेठो पठां। अलाए किथां अंग्रेज़ नारो दीन खणी खयो अथई, लिक कई थी क़ुरान में। ख़ुदा पनाह में रखे। मुंहिंजे हबीब जा आशिक़ मुस्तफ़ा खे सॾींदा विया। चओ महबूब खे सॾींदा विया, दिलि गॾींदा विया, इश्क़ जी इमारत अॾींदा विया। जेको सॾे थो, दिलि गॾे थो, तंहिंखे महबूब न छॾे थो। महबूब न पाण सां जन्नत में गॾे थो। मुंहिंजे आका नामदार जी मोहब्बत वारो हज़रत सिद्दीक़ अकबर जी ॻाल्हि त मां आयसि। 3 ॾींहं बेहोशी आहे। उन खां पोइ मां चए थी, अबा तूं हली न सघंदे? अम्मा मां नथो हलां, महबूबनि खे चओ महिरबानी कंदा। भला कंहिं सहाबीअ ॾे वेंदे मन पोइ मूं ॾे अचनि। शेर मुध में छॾियो। छा चयो अल्लाह जे वाने? किसी खुशबख्त की
किस्मत जगाने आ पे जब जाए तो जाते जाते रुक जाए कोई लम्हा मेरे घर में। अबू बकर साईं जी अम्मा पुट जे करे मजबूर थी पई आहे, चए थी अबा भला कीअं नबी करीम खे अर्ज़ पहुचायां। अम्मा मके में हिकु औरत आहे पर मर्दनि जो मट आहे, नालो फातिमा, धीअ ख़त्ताब जी, उमर जी भेण, इस्लाम में तनहा है, कमाल वारी आहे, यक्ता मुस्लिम औरत आहे, मूंसां मोहब्बत वारी आहे, मुंहिंजे हबीब सां मोहब्बत वारी आहे, क़ुरान करीम सां मोहब्बत वारी आहे, ख़ुदा जी मोहब्बत वारी आहे। उनखे चओ तोखे वठी हली महबूबे करीम सां मिलाए। हज़रत अबू बकर जी अम्मा आई सिधी हज़रत उमर जी भेण वटि, अहलन व सहलन जे अरबनि जो रवाज आहे, थींदो आहे। चए थी अम्मा मूंखे ॿुधाई छो मोहम्मद किथे आहे। हज़रत उमर जी भेण फरमाए मूं सोचो त मता कंहिं काफ़िर जे तरफ़ां CID कंदी हुजे अला छा। अम्मा मूंखे कहिड़ी ख़बर जो मूंखां थी पुछी, तोखे कंहिं ॿुधायो। अम्मा मूंखे अबू बकर मोकिलियो आहे, 3 ॾींहं बेहोश हो, जीअं जो होश में आ त ॿी ॻाल्हि ई कान्हे, मोहम्मद मोहम्मद जी पचार पई पवे। अल्लाह जे बाने जो बोला मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खोले आंख सल्ले अला कहते कहते। नबी साईं जो ज़िक्र आहे, हबीब जी यादगिरी आहे, उन मोकिलियो आहे त हबीब खे वठी आहे। साईं जी भेण हज़रत उमर जी भेण समझी वई त वाकई इहा ॻाल्हि लॻी दिलि सां, सिधी हबीब जे दरबार में आई। साईं फरमाई था मां हलां थो। अबू बकर सिद्दीक़ जी तबियत हूंदी हुई, जॾहिं बि महबूब खे ॾिसंदो हो त दर्द लही वेंदा। नज़ातुल मदार सां लिखियो अबू बकर सिद्दीक़ जी तबियत महबूबन करीम जी तबियत जो नासाज़ हुई। सिद्दीक़ पुछण आयो त पाण बीमार थी पियो। वरी महबूब पुछण आयसि, जॾहिं पुछण आया छा तो थी वियो, मां पुछो सिद्दीक़ छा थियो हुई। तो मरज़ल हबीब फज़ुरतुहु फमरस्तु मिन असफी अलैह। हबीब चाक मां बीमार थी वियो। मरज़ल हबीब फज़ुरतुहु फमरस्तु मिन असफी अलैह। शुफियल हबीब फज़ारनी फशफीतु मिन नज़री इलैह। जॾहिं महबूब चाक थिया मूंखां पुछो त मुंहिंजा दर्द लही विया। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अमर अर्ज़ कयो आहे कि भला सिद्दीक़ जे टंगुनि खे दुश्मननि धक हणी भञी छॾियो आहे, बाहूं भॼी पियूं आहिनि, मुंहं ते सोजा, अखियूं खुलनि कोन थियूं। अॼु मस मस अखड़ी खुली आहे। चए थो मां खाईंदुसि न पीअंदुसि न, मूंखे मिलाए मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम किथे आहे। साईं समय मां अचां। सुभान अल्लाह। महबूब त काफ़िरनि खां ई पुछण वेंदा हुआ, ही त सिद्दीक़ अकबर आहे। आया जीअं जो दरवाजे खां लॻिया सिद्दीक़ जा सूर लही विया, भॻल हॾ ठही विया, तबियत ठीक थी वई आहे, उथी बीही रहियो आहे। साईं पुछनि था सिद्दीक़ छा हाल आहे। चई रब जी भलाई भाल आहे, महबूब तुंहिंजी ज़ात लॼपाल आहे, तूं आहीं त पोइ कहिड़ो काल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुन हबीब जी ज़ात सिद्दीक़ जी तबह पुरसी कई आहे। इहो आशिक़ रसूल, उन जो बि हिन महीने में दुनिया तां इंतकाल। अल्लाह फरमाए थो इन्नल्लज़ीन आमनू, बेशक बाना जन ईमान आंदो, वअमिलु सालिहात, ऐं सालिह अमल कयूं। सिद्दीक़ साईं जो ईमान बि अजीब आहे। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा थियो जॾहिं मक्की पाक में महबूबन दीन जी दावत ॾिनी, सिद्दीक़ सुहिणे बिना पुछण जे ईमान आंदो।
हिकिड़े भेरे कचारी लॻी पई आहे, गुफ़्तगू पई हले। सिद्दीक़ चयो साईं ॼण मौजा घुरिया, मूं त न घुरिया। साईं वरी तूं घुरी बि छाजे लाइ? अदा हिन हथ न ला अबा, सभु तो ॾिठा निहारीनि, मूं निहारे साईं मूं त न घुरिया। साईं फरमाए था तूं घुरी बि छा ला? सहाबी पुछंदा सिद्दीक़ छा इशारो हो, छा राज़ हो? अबू बकर फरमायो मां शाम जे मुल्क जे वापार ते वियोसि, अञा महबूबन दीन जी दावत न ॾिनी हुई, नुबुवत इज़हार न कयो हो। वापार कंदे कंदे हिकु जाइ ते मां आरामी थियुसि, सुम्ही रहियसि, निंड अची वई। ख्वाब में ॾिसां पियो त चोॾींहं जो चंड मुंहिंजे झोलीअ में आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दलाइल नुबुवत नाले ॿ किताब, हिकिड़ो अबू नईम जो, ॿियो बेहक़ी जो, ॿिन्ही या रिवायत आंदी आहे। सुम्ही रहियसि, निंड में ॾिसां थो चोॾींहं जो चंड मुंहिंजे झोलीअ में आहे। पोइ सुबुह जो ताबीर करण वारे वटि वियुसि, ख्वाब जो ताबीर ॿुधा छा आहे? उन चयो मके जो आहे। मूं चयो हा। अबू बकर सॾींदा अथई? हा। कुरैशन सां ताल्लुक़ अथई? हा। अबू कुहाफ़ा जो बचिड़ो आहे? हा। मके में को मोहम्मद नाले जान आहे? नालो भलो आहे, ॻाल्हाए त सही, नालो भलो आहे न? चए हा बिल्कुलु आहे। चए उन नाले वारे जान खे अल्लाह ताला नुबुवत ॾिनी आहे, उहो नुबुवत ज़ाहिर कंदो। चोॾींहं जो चंड ॿियो कोन्हे, ओ महबूब तुंहिंजे झोलीअ में आरामी थींदो। चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूबन सां जो मिलियो त साईं अबू बकर केतिरो चोॾींहं जा चंड झोलीअ में सुम्हारी। चए कि भला चंड छा, तव्हां चंडनि खे बि चंड बनाइण वारा आहियो। अव्हां जो हुस्न निरालो आहे, कमाल निरालो आहे। मुंहिंजे हबीब जा परवानो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी वॾी ज़ात आहे, वॾो शान आहे, वॾो मर्तबो आहे। पहिरीं ॻाल्हि अल्लाह ताला बयान फरमाई त जेके ईमान आणींदा ऐं सालिह अमल कंदा, उन जे लाइ मां पंहिंजे मख़लूक़ात जे दिलि में मुहबत पैदा कंदो आहियां। ही 12 ही 40 ही 30 ही बुज़ुर्गनि जा सालियाना उर्स, ही जेके महफ़िलूं थियनि थियूं, हिननि में हेतिरी मख़लूक जो अचे थी पई, बावजूदि कि झलियो वेंदो आहे, रोकियो वेंदो आहे, बिस्तरे बंद पिया हलंदा आहिनि, बाबा कुझु न आहे कुझु न आहे, पर इन हू त अल्लाह जा बाना अचनि था। उनजो सबबु इहो आहे जो अल्लाह फरमाए थो सयजअल लहुमुर रहमानु वुद्दा, उन जे लाइ पंहिंजे मख़लूक जे दिलि में मां मुहबत पैदा कंदो आहियां। वो रुगी इंसान न, हैवान निजा हैवान, इंसान भी हिकिड़े क़िस्म जो हैवान आहे। माया दुब अलल अर्दी लिहाज़ हैवान नातिक आहे, मंतिक वारा चवंदा आहिनि, पर हूअ जेके ख़ालिस हैवान असीं उर्फ़ में सॾींदा आहियूं, उन जे दिलि में बि अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जी मुहबत पैदा कंदो आहे। हाणे उथो न मुड़ुस छो, मां बि तव्हां सां गॾु बीठो आहियां, वेठा किथे ही ॾिसो टोला, दीर्घा चोला वञनि पिया टोला, चङो 2-3 मिंट मुंहिंजी ॿुधो पोइ सही नाले मिठो ॼाण ॾिठो, पोइ सॼी राति साईं तव्हांखे विहारींदो। ॿुधो मुंहिंजे हबीब जा परवानो, अल्लाह पंहिंजे प्यारनि जे लाइ पंहिंजी मख़लूक में मुहबत पैदा कंदो आहे। मटियारी शहर ॿुधो अथव? हिते हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, वॾो आलिम, मौलाना लाल मोहम्मद मुतअलवी रहमतुल्लाह ताला अलैह। उनजो हिकिड़ो कलमी ब्याज़ आहे मूं मिस्कीन वटि, उनमें लिखियो अथई त हिकिड़े अल्लाह जे सालिह बाने खे मुखालिफ़नि चो खंभो ॿधी रस्तनि में काबू करे हिकिड़े घाटे झंगल में उछलाए छॾियो। ओचितो ॾिठई त हिकिड़ो शींहं आयो, उन शींहं हिन में रस्सीअ में चक विझी कंध वराए हिनखे पुठीअ ते खयो। खईं, हिन सोचियो हाणे हयाती पूरी थी वई, अंदर बेले ॾे हलियो, झंगल ॾे हलियो, वेंदे वेंदे पंहिंजा बच्चा शींहं जा हुआ, उन जे अॻियां फिटो थो करे, कंधुलो हुनखे चए थो हिनखे खाओ, ही तव्हांजो शिकार आहे। त उहे बच्चा ज़ुबान खोले पंहिंजे पीउ खे छा था चवनि,
या अबाना लक़द जव्वतना सलासत अय्यामिन सुम्मा जेतना बिमन युहिब्बु अस्हाबन नबी। बाबा 3 ॾींहं असांखे बुखो रखियो अथई, का ग़िज़ा न मिली आहे। को बघर मारे थी हां, गिदड़ मारे थी हां, झंग जो को जानवर मारे थी हां, ॿी का शइ खणी थी हां, उनखे खणी आयो आहे जंहिंजे दिलि में मुहम्मद जे सहाबनि जी मुहबत आहे, महबूब जे परवाननि सां प्यार आहे। असांखे कहिड़ी ताक़त जो हुनजे वार जो नालो वठूं जंहिंजे दिलि में मुहम्मद जी प्यारनि जो प्यार आहे। त अल्लाह से फरमाए थो मुंहिंजे वलीयनि सालिहनि कामिलनि बरगुज़ीदड़ बांधनि जे दरबारनि ते मख़लूक जेका अचे थी पई इहो कंहिंजो वस न आहे, कंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे, हीअ मूं अल्लाह जी इनायत महिरबानी आहे। मां पंहिंजे बांधनि जे लाइ मख़लूकात जे दिलि में मुहबत पैदा कंदो आहियां, तॾहिं मख़लूकात ईंदी आहे। हदीस पाक में आयो, साईं फरमाइनि था पिया अबा नारा घटा मींहुं कोन थो ॾिसी ख़ुदा ख़ुशि कंदी, असांखे मींहं जी हिनखे नारे जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿुधो मुंहिंजे साईं जा मुहबत वारो, अल्लाह ताला जी ज़ात बरकात हबीब फरमायो अल्लाह से जन के बाने सां मुहबत रखंदो आहे त जिब्रील खे सॾींदो आहे, जिब्रील जी मौला मां फलाणे सां मुहबत थो रखां, तूं बि मुहबत रखीस। वो जिब्रील वरी आसमान में ऐलान थो करे, वो आसमान वारो अल्लाह फलाणे सां मुहबत थो रखे, तव्हां बि मुहबत रखोसि। आसमान वारा ज़मीन में ऐलान था कनि, ओ ज़मीन वारो अल्लाह फलाणे सां मुहबत थो रखे, तव्हां बि मुहबत रखोसि। फैज़ बरकतूं करामतूं कमालियतूं औलिया किराम जो जेके आहिनि उहे सभु मुहबत जो ज़रियो आहिनि। साईं रोज़े वारा रब संदन मज़ार खे जन्नत जा बाग बनायो आहे, बनाईंदो। हिकु दफ़े विया पे ना मटियारी ॾांहुं, मूंखे हाजी साहब ॿुधायो मरहूम गुज़ारे वियो हाजी गुलमंद मक्सी, चईसीं असां पाण गॾु हुआसीं, अखियुनि ॾिठी वा ॻाल्हि त हाला सईदाबाद जे विच ते को नाबी लॻिया आयो, साईं जन माफ़े में पाण खणाए पे विया, उन वीचारे दाह कई नाबी न, ओ अल्लाह जा प्यारा वाट वेंदे मूं अंधे खे सॼो त बना। ऐं इहो मसइलो असां लाइ ॻरो आहे, ख़ुदा वारनि लाइ ॻरो न आहे। हिकिड़ो किताब आंदो आहे मूं सऊदी अरब मां, बेरूत जो छापो आहे, अबू हनीफत असहाबहू, लिखनारो हबीब अहमद कीरानवी आहे। उन लिखियो आहे हज़रत इमाम आज़म जे शागिर्द इमाम अब्दुल्लाह बिन मुबारक वञे पियो, हिकिड़ो नाबी ॾिठो, चई केरु आहीं? चई मुहद्दिस अब्दुल्लाह बिन मुबारक। चई महबूब जे हदीस जी ग़ुलामी ॾियण जो को नतीजो त ॾेखार। चई कहिड़ो ॾेखारियां? चई मूंखे अंधे खे सॼो बना, हथ हणे त अंधो सॼो थी वियो। अहिड़ा कई वाक़िया अल्लाह जे प्यारनि जा आहिनि। साईं वञनि पिया, हाजी साहब मरहूम खे पाण ॿुधायो त साईं असां गॾु हुआसीं। साईं माफ़ो लाहियो, लाथऊं, नाबीन हली आयो, हथरो घुमाए चयो अल्लाह ख़ुशि कंदी, दुआ कजां, अखियूं खोले त रोशन लॻी पियो। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि अल्लाह जे मथां ईमान जूं, सालिह अमल जूं बरकतूं, करामतूं, कशफ, फैज़, महिरबानियूं सभु मिलनि थियूं पियूं। पर बुनियादी नुक़्तो आहे अदब, एहतराम, महबूब करीम जी ताज़ीम ऐं अल्लाह ताला जी ज़ात बरकत जे शान जी ताज़ीम, हबीबनि जी ताज़ीम, ख़ुदा जे प्यारनि जी ताज़ीम। अल्लाह ताला असां तव्हांखे हिन ताज़ीम जे ज़ेवर सां सरफराज फरमाए, इहा नसीब फरमाए। साईं जन जी तबियत लाइ दुआ घुरो, अल्लाह ताला खे सिहत ॾे, आफ़ियत ॾे, ख़ुशि रखे। संदन सिहत जो लिहाज़ रखंदे करे मूंखे महफ़िल खे मुख़्तसर था कयूं। रब से मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु क़बूल फरमाए। अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातहू।